अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे हिकु बहितरीन ऐं कम जी ॻाल्हि ॿुधाए रहियो आहियां त जेके नवां यूट्यूबर हुया उन्हनि खे तमामु घणी परेशानी हूंदी हुई त असां पंहिंजे चैनल ते थंबनेल कीअं हणी सघूं था। थंबनेल हणण महिल तव्हांखे हिकु वेरिफिकेशन जो ऑप्शन ईंदो हुयो। अगरि तव्हांजो मोबाइलिंग जो नंबर हूंदो या यूफोन या ज़ोंग या कोई बि नेटवर्क जो हुजे त पाकिस्तान में इहो तमामु घणो मसइलो ईंदो हुयो त तव्हां पंहिंजो चैनल पंहिंजे नंबर ते वेरिफिकेशन न कराए सघंदा हुयो या दिक़त थींदी हुई या मसइलो थींदो। अॼु खां वठी यूट्यूब इहा आसानी करे छॾी आहे। तव्हांजो ज़ोंग हुजे, टेलीनार हुजे, यूफोन हुजे, मोबाइलिंग हुजे, कंहिं बि क़िस्म जो नंबर हुजे, तव्हां हिकु सेकेंड में पंहिंजो चैनल वेरीफाई कराए सघो था ऐं थी सघे थो ऐं थी वेंदो। ॿियो ऑप्शन इहो हूंदो त टू सेटअप वेरिफिकेशन जेको ऑप्शन ऑन न थींदो हुयो, तव्हांखे परेशानी थींदी हुई त शायदि यूट्यूब ख़तमु थियण वारो आहे या पाकिस्तान में यूट्यूब वञी रहियो आहे या असांजी जेका महिनत आहे उहा रायगा वेंदी, अलाए छा थींदो। उहे सभु मसइला अॼु यूट्यूब हल करे छॾिया आहिनि। तव्हां कंहिं बि नंबर तां हिकु सेकेंड में पंहिंजो चैनल वेरीफाई कराए सघो था ऐं टू सेटअप वेरिफिकेशन बि बिल्कुलु ऑन आहे ऐं जेके नवां यूट्यूबर आहिनि उहे सुठे तरीक़े सां पंहिंजी महिनत जारी रखे ऐं अॻिते वधी सघनि था। इहा दोस्तों अॼु जी हुई हिकु यूट्यूब जी तरफ़ खां हिकु बिग अपडेट। उमेदु आहे तव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। टेक केयर एंड अल्लाह हाफ़िज़।